अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद में 28 सालनि जी छोकिरीअ जे क़त्ल केस जे जवाबदार जो क्रिमिनल रिकॉर्ड साम्हूं अची वियो। घर मां रत लॻल चाकू, पिस्तल ऐं 100 खां वधीक गोलियूं हथ। सभु शाहिद मक़तूल जवाबदार जा DNA सैंपल लेबॉरेटरी मोकिलिया विया। इस्लामाबाद में छोकिरीअ जे क़त्ल केस जो जवाबदार भले ज़हनी मरीज़ हुजे या नशो करण वारो, पुलिस एतिरो ॼाणे थी त जवाबदार ज़्यादती कई ऐं उन वक़्तु उहो होश हवास में हुयो। गिरफ़्तारीअ खां अॻु हुन हिक शख़्स खे ज़ख़्मी बि कयो हुयो। आज़ाद कश्मीर में इलेक्शन दौरान पाक फ़ौज तैनात थींदी। तैनाती इलेक्शन कमीशन जे दरख़्वास्त ते ॾिनी वेंदी। ISPR मूजिबि इलेक्शन कमीशन 25 जुलाई ते इलेक्शन दौरान महफ़ूज़ माहौल फ़राहम करण जी दरख़्वास्त ॾिनी हुई। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गडापुर जो पाबंदीअ जे बावजूदि आज़ाद कश्मीर जलसे में शिरकत। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर PTI जे चइनि उम्मीदवारनि अतीकुर रहमान, ख्वाजा फारूक, राजा मंसूर ऐं चौधरी शहज़ाद जी नाअहलीअ लाइ इलेक्शन कमीशन खे सिफ़ारिश करे वरिती। आज़ाद कश्मीर में नून लीग जे 12 उम्मीदवारनि मां 2 उम्मीदवार PTI सां राब्ते जी कोशिश करे रहिया आहिनि। वज़ीर अज़म जे मुआविन ख़ुसूसी शहबाज़ गिल जो दावा। हुन चयो त वज़ीर अज़म इमरान ख़ान सुभाणे तराड़खल ऐं कोटलीअ में जलसनि खे ख़िताब कंदो। जमायत इस्लामी आज़ाद कश्मीर में तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवार जे हक़ में दस्तबरदारी थियण जे लाइ जमायत इस्लामी आज़ाद जम्मू कश्मीर जे साबिक़ अमीर अब्दुल रशीद तुराबीअ जी बुनियादी रुकनियत मंसूख़ करे छॾी। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।